अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो भर के यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड हाई लेवल जा ज़बरदस्त बहितरीन थियण वारा आहिनि। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो पंहिंजा ड्रामे जी पोइ किस्तनि में केॾो न किन कयो रावल खान, हाणे अॻिते अञा इहो किन कंदो ऐं सांवल आहिस्ता आहिस्ता इन खे सम्झी रहियो आहे त आख़िर हीउ छा थो चाहे। हू आख़िर असली नतीजे ते पुॼंदो। अचण वारी किस्तनि में तव्हांखे हाणे खून ख़राबो बि ॾिसण वटां मिलंदो, घणो किन रावल जो बि ॾिसण वटां मिलंदो। अकबर खान जी अदाकारी हिते दोस्तों सभ खां वधीक भली हले पई। सच पुछो न हिन ड्रामे में सांवल ऐं अकबर खान न हुजनि ऐं ड्रामो कंहिं कम जो ई न आहे। इहे ॿ अदाकारनि जी अदाकारी हिन ड्रामे खे ताक़त ॾिनी वेठी आहे, जंहिंजे करे माण्हू इन्हनि ॿिन्ही अदाकारनि जे करे हिन ड्रामे पंहिंजा वेरी खे ॾिसी रहिया आहिनि। बाक़ी रावल जो किरदारु एॾो भलो कोन आहे, मूंखे त घटि वणियो, एॾो किरदारु सुठो न वणियो। अञा कुझु न कुझु चाकर जे किरदार में चार आना अदाकारी में मज़ो हुयो, बाक़ी रावल में को ख़ासि मज़ो न आहे। इन खां त पोइ बि दिलावर सही अदाकारी पियो करे।